अल्लाह वरी कंहिंजी कॉल आई आहे। हेलो केरु अदा पटाको। हाँ यार मां नओं नंबर सम्झो छा हाल आहे ख़ुशि आं छा ॻाल्हि आहे अमरा के सूरा हा वठी अचे त मां वेठो आहियां भॼिया हा हा अचण जी कर वाह मालिक में ग्राहक मोकिली अलाए छो यार अमरान देर कई अलाह करे अलाह इहो ग्राहक बि फासलो अलाए कोन अलाह साईं करे अचे खुदा करे ख़बर पए का। अस्सलाम वालेकुम धमाका। वालेकुम सलाम छा हाल आहे पटाका ख़ुशि आं अदा छा हाल आहे ये थी मिस्टर आशिक अदा। हाँ हाँ जो कुछ साल सफावत तो पे आया मेहरबानी कर भाई। एॾी तकलीफ़ अथसि छा हाँ यार ॾाढी तकलीफ़ अथसि मुड़ुस सफ़ा वठिजी वियो आहे। हाँ पोइ मिंट था कयूं को वॾो मसइलो थोरी आहे अदा ऊंधो थी सुम्ह ऊंधो छो यार बाबा ऊंधो थी सुम्हंदे में सूर में जान छुटंदई बाबला मिस्टर आशिक थी न ऊंधो पटाका ऊंधो थी सुम्ह अरे मां जाए जे मथां वठी ऊंधो न सुम्हियो आहे बाबा हो चवे थो न ऊंधो थी सुम्हंदे त सूर में जान छुटंदई न पटाका ऊंधो जो सुम्हाए तो कुछ चक्कर तो ना है कोई चक्कर ना है छोड़ो ऊंधो थी सुम्ह हाँ चलो ठीक है। अरे निभागो छा जी सस फुसला थी तो ऊंधो थी त जान छॾे हाँ हाँ पटाका सही है थी है ना ओहो अरे ये क्या तो करें अरे सूर में जान छॾे त ॿियो छा थो कयां अभी तो कयां अभी मिंट उस्ताद जरा सूर छॾाइण जो ॿियो को तरीक़ो ना आहे छा अरे घबराए न जान तो छॾे 5 मिंट लॻंदई ऊंधो थी तकड़ में पटाका कोई चक्कर ना है ढंग से जोर दे रहा तो ये बचो अरे फटाका तू होरे बूथ करे वे तकड़ करे हाँ दा देख बर काते हिते आ हिते आ हे आ हाँ हाल हाल होशियारी हाँ हे ही आ नी उन भागाए तो वजन हराम खाई तो आजा अरे आराम खाईंदो लत ईअं ईंदी आ मारे छॾे रे जंग करी छॾे दफ़ा ऊंधो थी मिंट तो क्या है अरे तू तो बूथ थोड़े कर ऊंधो थी जंग सफ़ा कर दे या अरे यार जंग छो कर तो मैं तोखे कम थींदो तू तकड़ में वध मिंटन जो जहिड़ो आ अल्लाह ॿुधाई जाए सही चलो हे आ हाँ हाँ आयो होशियारी ओ बारी ओ बारी ओ बारी ओ बारी